अस्सलाम वालेकुम ज़ाहिद हेयर एंड आई वेलकम ऑल ऑफ़ यू। अच्छा जीअं त पाण जेको आहे सो कल्ह कयोसीं क्रोमोज़ोम। अच्छा, क्रोमोज़ोम खां पोइ अॼु जेको पंहिंजो टॉपिक आहे उहा न्यूक्लिक एसिड आहे। न्यूक्लिक एसिड में पाण पढ़ंदासीं DNA एंड RNA। ठीकु आहे, इन्हनि मां जेको आहे सो अक्सर कुझु निकिरंदा रहंदा आहिनि, त अॼु पाण न्यूक्लिक एसिड खे जेको आहे सो सही तरीक़े सां ॾिसंदासीं। ठीकु आहे, हाणे न्यूक्लिक एसिड छा आहे, तव्हां हिन जी थोरी अंडरस्टैंडिंग वठी वठो। हाणे ॾिसो, जॾहिं बि जेकी बायोलॉजिकल मॉलिक्यूल्स हूंदा आहिनि, जेको इंसान जी ज़िंदगी या जानदार जी ज़िंदगी जो जेको इसेंस आहे, जितां शुरूआति थिए थी बेसिकली, ठीकु आहे, जेकी इंसान ज़िंदगी ठाहे थी, मतिलबु हिन प्लैनेट ते माना प्लैनेट अर्थ ते जॾहिं बि आई का जानदार शइ, उन जी जेकी बायोलॉजिकल मॉलिक्यूल आहे एसेंशियल फॉर इट्स एग्ज़िस्टेंस, उनखे पाण छा था चऊं, न्यूक्लिक एसिड चऊं था। ठीकु आहे, त इहे बायोलॉजिकल मॉलिक्यूल हूंदा आहिनि, इहे एसेंशियल हूंदा आहिनि छाजे लाइ, त इंसान जी जेकी ज़िंदगी फॉर्म थिए थी या जेकी ठहे थी, जेको का बि शइ पैदा थिए थी, उनजे लाइ न्यूक्लिक एसिड हिकु बायोलॉजिकल मॉलिक्यूल्स आहिनि ऐं इम्पोर्टेंट आहिनि। ठीकु आहे, हाणे थोरो लिखो हुनखे। न्यूक्लिक एसिड्स, ठीकु आहे, हे छा आहिनि, बायोलॉजिकल मॉलिक्यूल्स एसेंशियल मतलब लाज़मी, ठीकु आहे, फॉर नॉन फॉर्म ऑफ लाइफ ऑन प्लैनेट अर्थ। त असांजी जेकी हीअ ज़मीन आहे, अर्थ प्लैनेट जेको आहे असांजो, उन ते जेके बि ज़िंदगी आहे, जेके पाण ॾिंदा, उनजो जेको बायोलॉजिकल मॉलिक्यूल आहे, जेको एसेंशियल आहे शइ लाइ, उहो छा आहे, न्यूक्लिक एसिड आहे। ठीकु आहे, हाणे न्यूक्लिक एसिड में जेको आहे सो ॿ शयूं हूंदियूं आहिनि। ठीकु आहे, कहिड़ियूं कहिड़ियूं, DNA एंड RNA। ठीकु आहे, DNA एंड RNA, न्यूक्लिक एसिड में ही ॿ शयूं हूंदियूं आहिनि, DNA एंड RNA। ठीकु आहे, हाणे DNA एंड RNA जो फुल फॉर्म छा आहे, जीअं पाण जो कल्ह पढ़ी आया हुआसीं, DNA जो डी ऑक्सी राइबो न्यूक्लिक एसिड। ठीकु आहे, त डी ऑक्सी राइबो न्यूक्लिक एसिड जेको आहे सो DNA जो आहे। ठीकु आहे, RNA जो छा आहे, राइबो न्यूक्लिक एसिड। ठीकु आहे, डी कढी छॾियो, डी ही राइबो न्यूक्लिक एसिड। ठीकु आहे, त बाबा जेको न्यूक्लिक एसिड आहे, उन ॿ शयूं हूंदियूं आहिनि, कहिड़ियूं कहिड़ियूं, DNA डी ऑक्सी राइबो न्यूक्लिक एसिड ऐं RNA राइबो न्यूक्लिक एसिड। ठीकु आहे, हाणे ॿई जेके आहिनि इहे छा जा ठहियलु हूंदा आहिनि, बोथ आर मेड अप ऑफ पॉलीमर्स। ठीकु आहे, इहे जेके आहिनि DNA ऐं RNA जेके आहिनि, इहे पॉलीमर्स आहिनि, जेके ठहियलु हूंदा आहिनि मोनोमर्स जा, जंहिंखे पाण न्यूक्लियोइड्स बि चवंदा आहियूं। ठीकु आहे, इहे अॻिते हली करे पाण खे हिकु हिकु जॾहिं ॾिसंदासीं त पोइ हिनखे डिटेल में पढ़ंदासीं। फ़िलहालु तव्हांखे हिते इहे शइ सम्झण जी ज़रूरत आहे, न्यूक्लिक एसिड छा हूंदा आहिनि, बायोलॉजिकल मॉलिक्यूल्स हूंदा आहिनि, जेके एसेंशियल इन लाइफ, जेके एग्ज़िस्ट करे थी हिन प्लैनेट ते। सही आहे, उन खां पोइ जेको आहे इन में ॿ शयूं हूंदियूं आहिनि। ठीकु आहे, कहिड़ियूं कहिड़ियूं, DNA एंड RNA। DNA जो मतिलबु छा आहे, डी ऑक्सी राइबो न्यूक्लिक एसिड, RNA जो मतिलबु छा आहे, राइबो न्यूक्लिक एसिड। ठीकु आहे, हाणे हुन खां पोइ नंबर 1 ते जेकॾहिं पाण ॿिन्हिनि खे हिकु हिकु करे ॾिसूं त अचे थो DNA। ऐं DNA आम आहे, तव्हां हर जॻह ते ॿुधंदो फलाणे जो DNA हे आहे, DNA मतिलबु पाण खे जेकॾहिं हुनजी वालदेन जी ख़बर पइजे थी, या अॼुकल्ह जीअं हिकु अमेरिका में सिस्टम अची वियो आहे, त जेकी डाइवोर्स थिए थी, जेके चवंदा असांजा ॿार न आहिनि, जेकॾहिं को बेबी बॉर्न थिए थो, त हिकिड़ी हुते कोर्ट आहे, जेकी सोशल कंस्ट्रक्ट जेके कॉन्ट्रैक्ट्स आहिनि उनजे मुतलिक़ आहे, उहो DNA थिए त हुन ॿार जो उन खां पोइ ख़बर पए थी त हुनजो असल में वालिद साहबु कहिड़ो आहे। ठीकु आहे, त DNA तव्हां आम पंहिंजी जेकी रोज़मर्रा जी ज़िंदगी हुन में ॿुधो ई था। हाणे हिनखे थोरो पाण डिटेल में पढ़ंदासीं जीअं तव्हांखे ख़बर पइजी वञे। हाणे DNA जेको आहे सो इहो छाजो ठहियलु आहे, इहो ठहियलु आहे मोनोमर्स जो। ठीकु आहे,
ठीकु आहे। DNA छा जो ठहियलु आहे, मोनोमर्स जो ठहियलु आहे, जंहिंखे पाण न्यूक्लाइड्स बि चऊं था। जॾहिं पाण खे तव्हांखे यादि हूंदो पाण एवोल्यूशन जो पाण जेकॾहिं चैप्टर कयोसीं त उन में पाण न्यूक्लाइड्स जेको आहे पढ़ी आयासीं छा थींदा आहिनि। न्यूक्लियोइड्स, ठीकु आहे। त हीअ जेके आहिनि छा जा ठहियल आहिनि, न्यूक्लियोइड्स जा ठहियल आहिनि। हीअ सी अथव CL, ठीकु आहे, CLETOIDS, ठीकु आहे। त DNA जेको आहे सो मोनोमर जो ठहियलु आहे, जेको DNA जेको आहे सो सॉरी इहो ठहियलु आहे मोनोमर जो, जंहिंखे पाण न्यूक्लियोइड्स चऊं था, ठीकु आहे। हाणे इहो DNA फस्ट कंहिं डिस्कवर कयो, पहिरियों दफ़ो कंहिं डिस्कवर कयो, इहो हिकिड़ो स्विस जेको आहे सो साइंटिस्ट हुयो, फ्रेडरिच। उन जेको आहे सो 1869 में डिस्कवर कयो। Friedrich, RICH, I think। ठीकु आहे। इहो हिकिड़ो हुयो पहिरियों स्विस हे साइंटिस्ट हुयो, ठीकु आहे। इहो यादि रखी छॾियो, इहो पुछियो वेंदो आहे त स्विस साइंटिस्ट, ठीकु आहे। हीअ हिकु स्विस साइंटिस्ट हुयो फ्रेडरिच, जे 1869 में जेको आहे हिन खे पहिरियों दफ़ो डिस्कवर कयो, ठीकु आहे। पर हिन खे जेको आहे सो फेब्रुअरी 1953 ते जेम वाटसन हिकिड़ो यूनाइटेड स्टेट जो हुयो, एंड क्रैक्स जेको आहे सो इंग्लैंड जो हुयो। उन्हनि छा कयो त डबल हेली स्ट्रक्चर जेको हूंदो आहे DNA जो, उहो उन्हनि फाउंड कयो। हाणे हिन में ॿ शयूं हूंदियूं त बाबा DNA फस्ट डिस्कवर कंहिं कयो, DNA जेको फस्ट डिस्कवर कयो उहो फ्रेडरिच कयो आहे, ठीकु आहे। इहा शइ MCQs में तव्हां पंहिंजी पॉइंट क्लियर करे छॾियो। उन खां पोइ इहो पुछंदा आहिनि त बाबा जेको डबल हेली स्ट्रक्चर आहे DNA जो, उहो मां तव्हांखे ठाहे ॾेखारियां त डबल हेली स्ट्रक्चर कीअं थींदो आहे। उनखे फस्ट कंहिं डिस्कवर कयो त उनखे जेको आहे सो डिस्कवर कयो या फाउंड कयो हुयो जेम्स वाटसन एंड क्रिक, ठीकु आहे। फ्रैंसिस क्रिक एंड जेम्स वाटसन, इहो बि लिखी छॾियो। सॉरी, कंहिं डिस्कवर कयो हुयो, हिकिड़ो हुयो जेम्स वाटसन एंड फ्रांसिस क्रिक्स। वाटसन एंड क्रिक्स हिन खे चयो वेंदो आहे। सही आहे। त हिन खे जेको आहे सो वाटसन एंड क्रिक जेको आहे सो हिन खे फस्ट डिस्कवर कयो हुयो, और हुनखे डबल हेली स्ट्रक्चर खे कॾहिं कयो, इन 1953 में, ठीकु आहे। 1953 में जेको आहे सो जेकी डबल हेली स्ट्रक्चर हुयो DNA जो, उनखे कंहिं डिस्कवर कयो हुयो, वाटसन एंड क्रिक कयो 1953 में। फस्ट जेको आहे सो DNA खे डिस्कवर कयो हुयो फ्रेडरिच कयो हुयो, स्विस साइंटिस्ट हुयो, उन 1869 में कयो। हाणे डबल हेली स्ट्रक्चर कीअं हूंदो आहे, हीअ ॾिसो, जीअं पंहिंजे ॻोठनि में ॾाकणियूं हूंदियूं आहिनि न, हे उन वारी कार हूंदो आहे हीअं। हाणे हे DNA जो स्ट्रक्चर आहे, ठीकु आहे। हिन जे अंदरि जेको आहे सो एडिनाइन, थायामाइन, कास्टाइन, इहे शयूं हूंदियूं आहिनि। इहे पाण अॻिते हली करे पढ़ंदा, सही आहे। त हीअ स्ट्रक्चर हूंदो आहे DNA जो। त हीअ डबल हेली स्ट्रक्चर जेको आहे सो DNA जो, उहो फस्ट टाइम कंहिं डिस्कवर कयो हुयो, वाटसन एंड क्रिक कयो, कॾहिं कयो 1953 में कयो हुयो। फस्ट DNA कंहिं डिस्कवर कयो, फ्रेडरिच कयो 1869 में कयो। इहा शइ हिते तव्हांखे क्लियर हुजे। सही आहे। हाणे जॾहिं इन इहो कयो त इन्हनि खे 1962 में 1962 में वाटसन एंड क्रिक इन्हनि खे नोबेल, ठीकु आहे, इन ॿिन्हिनि खे जेको आहे सो नोबेल प्राइज़ बि मिलियो इन ते, ठीकु आहे। इन 1962 वाटसन क्रिक वन, ठीकु आहे, नोबेल प्राइज़ 1962 में इन्हनि खे DNA जी डबल हेली स्ट्रक्चर फाउंड करण ते ॿिन्हिनि खे छा मिलियो, नोबेल प्राइज़ मिलियो। उन खां पोइ DNA में जेके हाणे मॉलिक्यूल्स आहिनि, उन जे अंदरि कहिड़ी कहिड़ी शयूं हूंदियूं आहिनि,
त उन में शुगर फॉस्फेट हूंदी, बैकबोन हूंदो आहे, ठीकु आहे। उन सां गॾु जेके हे जेके जीअं मां तव्हांखे ठाहे ॾेखारी हीअ लेडर हूंदी आहे, इन गॾु में हे जेके आहिनि इहे शुगर फॉस्फेट हूंदा आहिनि हिन जे अंदरि, ठीकु आहे। ऐं इहे जेके आहिनि सो छा कंदा आहिनि त हाइड्रो ऑक्साइड जेको आहे सो ग्रुप ठाहींदा आहिनि, सही आहे। बाक़ी हूअं जेकॾहिं हिन खे तव्हां डिटेल में वठंदा त उहा उन मां ॿियो को MCQs नथो निकिरे, इहो MCQs निकिरंदो आहे। बाक़ी हूअं जेके तव्हां जेके वाटसन क्रिक जा जेको मॉडल हो DNA जो, उन जेके मेन पॉइंट्स आहिनि उहे मेन पॉइंट्स इहे आहिनि त बाबा जेको DNA आहे इहो डबल हेलिक्स हूंदो आहे, इन जे अंदरि ॿ जेको आहे सो राइट हैंडेड हेलिकल पॉली डीऑक्सी राइबो न्यूक्लिक स्ट्रैंड्स हूंदा आहिनि, ठीकु आहे। उन खां अलावा इहे जेके ॿ स्ट्रैंड्स हिन में हूंदा आहिनि, इहे जेको आहे हाइड्रोजन बॉन्ड सां जेको आहे सो कनेक्टेड हूंदा आहिनि। उन खां अलावा इन जे अंदरि एडिनाइन हूंदो आहे, ठीकु आहे। जेको मेन हिन जे अंदरि शइ आहे हिन जे अंदरि जेको आहे सो डबल हेली स्ट्रक्चर जे अंदरि जेकी शयूं उहो आहे AT, ठीकु आहे। उन खां अलावा जेको आहे हिन में ॿी ईंदो आहे GC ऐं यूनिवर्सिटी। हाणे हीअ यादि रखी छॾियो, 8 GC यूनिवर्सिटी। AT मतिलबु एडिनाइन, ठीकु आहे। T मतिलबु थायामाइन, ठीकु आहे, ठीकु आहे। उन खां अलावा G मतिलबु इन खां अलावा अचे थो जी ग्वाइनाइन, ठीकु आहे। C जेको अचे थो उहो अचे थो इन में साइटोसाइन, सही आहे। ऐं U जेको अचे थो हे अचे थो यूरेसिल जे लाइ। इहो जेको आहे सो बाद में अची करे जेको आहे सो हुन जे अंदरि हूंदो आहे, छा चइबो आहे, इन जे अंदरि RNA जे अंदरि हूंदो आहे, ठीकु आहे। इहो पाण हली करे अॻिते हिन खे पढ़ंदासीं। त हिन में तव्हांखे इहा शइ यादि हुजे त बाबा हीअ ॿ एडिनाइन ऐं थायामाइन गॾु हूंदा आहिनि, जेके MCQs हूंदा आहिनि, ठीकु आहे। ग्वाइनाइन ऐं जेको आहे साइटोसाइन इहे पाण में गॾु हूंदा आहिनि। RNA में वञी करे थायामाइन जी जाइ ते यूरेसिल अची वेंदो आहे, ठीकु आहे। त हीउ हुयो पंहिंजो DNA, सही आहे। ऐं DNA में हिन खे इहो जेको आहे 8 GC यूनिवर्सिटी यादि करे छॾियो, एडिनाइन थायामाइन ग्वाइनाइन साइटोसाइन, ठीकु आहे, एंड यूरासिल। यूनिवर्सिटी U फॉर यूरासिल, ठीकु आहे। यूरासिल जेको आहे थायामाइन जी जॻह ते अची वेंदो RNA में, सही आहे। त हीअ जेको आहे इहो जेको हाइड्रोजन जेको बॉन्ड हूंदो आहे उन में इहे शयूं तव्हां यादि रखी छॾियो त एडिनाइन थायामाइन, ठीकु आहे, इहे पाण में गॾु ईंदा आहिनि, इहे पेयर कंदा आहिनि ॿ हाइड्रोजन बॉन्ड जो, ठीकु आहे। हिन जे अंदरि 2 हाइड्रोजन बॉन्ड, ठीकु आहे। ऐं जेके हे आहिनि GC, हिन जे अंदरि 3 हाइड्रोजन बॉन्ड हूंदो आहे, ठीकु आहे। AT एडेनाइन थायामाइन जे अंदरि 2 हाइड्रोजन बॉन्ड्स हूंदा आहिनि, GC, ठीकु आहे। ग्वाइनाइन एंड साइटोसाइन जे अंदरि 3 जेको आहे सो हाइड्रोजन बॉन्ड्स हूंदा आहिनि, ठीकु आहे। हाणे जॾहिं 3 अची विया त मतिलबु GC हिन खे हीअं लिखिबो अथव, GC इज़ स्ट्रॉन्गर देन AT, ठीकु आहे। त हाणे AT हिन खे पाण हीअं लिखूं था, इन खे पोइ हीअं लिखूं था AT 2, मतिलबु त 2 हाइड्रोजन बॉन्ड आहिनि हिन जे अंदरि, हिन जे अंदरि 3 हाइड्रोजन बॉन्ड आहिनि, ठीकु आहे। उन खां अलावा जेकॾहिं पाण हिन में ॿी ॾिसूं त हिन में जेको जेनेटिक इंफॉर्मेशन हूंदी आहे, जेकी मतिलबु जेकी माउ पीउ खां ईंदी आहे DNA में, उहा जेकी जेनेटिक इंफॉर्मेशन हूंदी आहे उहा प्रेज़ेंट छा में हूंदी आहे, उहा 1 स्ट्रैंड हूंदो आहे, जंहिंखे पाण टेम्पलेट स्ट्रैंड चवंदा आहे, ठीकु आहे। त उहो पुछी सघे थो त भाउ जेकी जेनेटिक इंफॉर्मेशन माउ पीउ खां जेको ऑफ स्प्रिंग बचनि में ॿारनि में जेकी जेनेटिक इंफॉर्मेशन ईंदी आहे उहा छा में हूंदी आहे, DNA जे अंदरि, उहा हूंदी आहे टेम्पलेट स्ट्रैंड जे अंदरि, ठीकु आहे। हीअ स्ट्रैंड आहिनि न, हीअ ॾिसो, हीअ डबल हेली स्ट्रैंड जेको आहे, त हीअ स्ट्रैंड जेके हिन जे अंदरि हूंदा आहिनि, जेके मां ॾाका चवंदा आहियूं सिंधी में, त उन में टेम्पलेट हिकिड़ो स्ट्रैंड हूंदो आहे, जंहिंजे अंदरि तव्हांजी जेकी माउ पीउ खां तव्हांजे अंदरि जेकी शयूं हूंदियूं आहिनि, उहा जेकी इंफॉर्मेशन हूंदी आहे जेनेटिक, उहा उन जे अंदरि हूंदी आहे, ठीकु आहे। त हीअ हुयो अॼु पंहिंजो DNA। सुभाणे पाण हिन खे इंशाअल्लाह RNA कंदासीं, ऐं जेको आहे हिन खे वाइंड अप कंदासीं। सुबुह पाण हिन खे थोरो डिटेल में बि कंदासीं, जेके मेन डिफरेंसिस आहिनि DNA ऐं RNA जा। जेकॾहिं हाणे तव्हांखे क्लियर न थियो आहे, सुबुह तव्हांखे इंशाअल्लाह ही कंप्लीट क्लियर थी वेंदो। अल्लाह हाफ़िज़।